फकीर ख़ुशि आहियो? केरु आहियो? कुनल किथां जो? दूसरा मौजूद जी अॼु जाम साहब में सिंध आवामी सब्जी यूनिट जो इफ्तिताह बि हुयो ऐं उन करे ते आयो आहियां। अगरि तो कुझु वक़्तु अॻु में हिकिड़ी वीडियो हली ॾाढी तमामु घणी थधि में हिकिड़ो पीरसन वण सां ॿधल हो जाम साल करे। सो असां जीअं उतां निकिता आहियूं दरगाह तां हाज़िरी भराए त संगत जी सलाह कईसीं त असां उन्हनि माण्हुनि खे बि ॾिसणु था चाहियूं। हे दोस्त त मां ख़ैरपुर मीरस जो आहियां पुनल हिकिड़ो हीअ हिते वेठो आहे हुतां परियां वरी हेॾे बि होॾे बि उहो चाचो शायदि उहो ई आहे ऐं ॿिया अलाए किथे मां ॿुधायां थो मुंहिंजा सुहिणा माना कॾहिं कॾहिं लफ़्ज़ साथ न आहिनि ॾींदा न। अॼु आऊं हलिया वेझो थी फकीर साहिब हिन जे पेरनि में ॿधल ज़ंजीर ऐं हेॾो सारो तालो ज़रूरु ॾेखारिजां। जो आऊं सिर्फ़ु हिन समाज जे बाशऊर माण्हू त था पंहिंजे जॻह ते पर डिप्टी कमिश्नर नवाब शाह DHO आहे छा जेको पंहिंजो हेल्थ जो इहो ऐं जाम साहब जे अस्पताल वारनि खां हिन खां पुछां थो त 21वीं सदी आहे 21वीं सदी में हिन क़ब्रिस्तान में जिते कुझु बि कोन्हे सवाइ क़बरुनि जे उते एॾी मज़बूत संघर सां मुंहिंजे ख़्याल में 30-35 साल बि उमिरि न थींदी नौजवान जी ऐं परियां जेको चाचो ॿधो पियो उहो 60-70 साल जो आहे ऐं ॿिया अलाए केतिरा ॿुधाइनि था त कहिड़े आसिरे ते हिननि खे वणनि सां ॿधो वियो आहे। हितां जे हुकुमरान जेके इलेक्शन में बीठा आहिनि जेके तकनि जा ज़िम्मेदार आहिनि जेके केतिरा ख़र्च झंडनि ते कनि था करोड़ो रुपया हिन फ़क़ीर जा कपिड़ा बि ॾिसो। मूंखे बुखारी जी सिट विसरी वई आहे पर हुन में इहो आहे त उहो निम जे कंडे जे वण ते झंडो हणंदड़ पहिरियां उन झंडे हणंदड़ जे माउ जे मथे ते पोती त रखो। हे उन्हनि हुकुमराननि खां जेके नवाब शाह जा धणी थी घुमनि था उन्हनि खे ज़रूरु ॾिसणु खपे त तव्हां अहिड़े दौर में बि तव्हां वटि दवाउनि जूं सहूलियतूं कोन आहिनि अस्पतालूं चओ त था असां आसमान ॾारे विधो आहे असां सिंध खे बि अलाए छा ठाहे छॾियो आहे। उन्हनि खां ई सुवालु आहे हे ज़ंजीर ही तालो हे पहिरें उघाड़ो क़बरुनि जे विच में सुतल माण्हू ही दौर जदीद आहे। कहिड़ी दुनिया में रहूं आऊं नथो सम्झां त हे मुल्क टी दुनिया में हुजे त हुजे पंजाब टी दुनिया में हुजे त हुजे पर सिंध दुनिया जी 8हीं दुनिया में थो रहे जिते ही जहालत ही अज़ियत ही परेशानी हिन खां वधीक बेहयाई उन्हनि हुकुमरान लाइ कहिड़ी थी सघे थी हुतां जे हेल्थ डिपार्टमेंट लाइ कहिड़ी थी सघे थी जो हू चुप कयो घर सुता पिया आहिनि ऐं एॾियूं करोड़े रुपया फंड खायो वञनि था दवाऊं हड़प करे वञनि था। उन्हनि खां हे मुक़ामनि में ॿधल माण्हू नौजवान ख़बर न आहे हिन जा बि ॿार बचा हूंदा तुंहिंजा ॿार बचा आहिनि बाबा शादी थियल आहे तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे? मुंहिंजा 7% GST में चीफ नेवी में चीफ फंड में विराईंदो रहंदो आहे। नालो छा अथई? मारूफ साहब। मारूफ तोखे छा चयो तूं चरियो आहीं? मां नथो चवां चरियो घणो वक़्तु थियो आहे तव्हांखे हिते? हिते 3 ॾींहंनि जे क़रीब हूंदा। पोइ हिते केरु सार संभालण वारो? बसि दोस्त ॾेई था वञनि खुराक पाणी वज़ूअ लाइ ॿियो वज़ू पोइ बि बाबा ज़िंदा रहूं वज़ूअ सां रहंदा आहिनि। मारूफ केरु आहीं? बागारो नारजन पालियो नंढे इलाइक़ो पोइ GM सैयद बंज में वरी काइद आज़म ठहियो में सिंध लाइ हा सिंध सॼी सरसब्ज़ आहे सिंध खां वधीक हुकुमरानी आहे ई कोन। मुंहिंजे ख़्याल में त दोस्तो मूंखे हैरानगी बि थी आहे त ख़बर न आहे मारूफ सां छा बि मसइलो आहे पर हिन मुक़ाम ते हींअर मच्छरनि जी बि मुद्दा आहे उन में वेही चवे थो त मां GSM जो आहियां ऐं GM सैद बि थियो आहे सूर्य बादशाह बि थियो आहे। अचो त हुन ॾे हलो मारूफ सिगरेट मां मुंहिंजो बाबा पियारींदो तोखे माचिस हूंदी पंहिंजो इहो कोन अथई कुझु त पंहिंजो बि रख न बा ऐं ॿिए सां मिलां ही सलाम कीअं ॾिनई? वाह मारूफ साहब जिंदाबाद महिमान खड़ा GM साहब रहा पछाड़ी ते जाम साहब बदी विहारे छॾियो चढ़िया हो
सिगरेट तो के पैरिंदो ऐं परेंदो माखी गिड़ी हथ कजा माखी हथ हां इहो त मूंखे ॿार ई आहे मुंहिंजो कीअं चईंदो हां न जेका माखी मां ही पिया सिगरेट पहिरीं हा मूंखे इहो प्यार करे बाबा ॿियो पहिरियों वॾो मूंखे डंडो इहो राधनो ही पहिरियों वॾो जेको खपई हल भाई हेतिरो वीडियो ॾिसी पोइ आयो आहे मां डबाई ॾेई इहो मूंखे भाउ ॾे छा ॾियां भाउ ॾे हा कहिड़ो भाउ जेको भाउ मुंहिंजो वियो आहे हाय हाय हाय। दोस्तों ख़बर न आहे छा चऊं पिटियूं रोऊं सिंध खे पेरिस ठाहिण वारनि खे सलाम करो हा सलाम कबो जिन अहिड़े 21वीं सदी में बि ही ख़बरनि सां मुक़ामनि सां ॿधलनि DHO खे हॉस्पिटल जो इंतज़ामिया आहे डिप्टी कमिश्नर खे सच पच त हिन खे रसा विझनि ॻीची में ऐं ज़ाहिद रिम साहिब DC खे ग़रीब घराणे जो छोकिरो सम्झां थो ज़ाहिद साहिब जेकर तो ते मुंहिंजो आवाज़ु पहुचे थो त यार तूं हिते अच त सही हितां जा टाउन जा चेयरमैन हितां जा पीपला लीगला जीडला अलाए कहिड़ा कहिड़ा जेके करोड़े रुपया रोज़ ख़र्च कनि था पोलिंग ते वर्क ते इलेक्शन वर्क ते उन्हनि खे हे ग़रीब मुक़ामनि में ॿधल ॾिसण में कोन था अचनि ख़ुदा जे कहर खां ॾिजो सिंध तबाह करे छॾी अथव हाणे हे मुक़ामनि में अॼु जी 21वीं सदी में मुक़ामनि में हिन जो इलाजु थिए थो सो ऐं पूरी दुनिया खे पूरी सिंध सॼी ॾिसे पई थी ऐं उहे सोशल वर्कर उहे जेके इंसान दोस्त आहिनि उहे जेके बाशऊर आहिनि जेके इंटेलेक्चुअल आहिनि जेके अदीब राइटर आहिनि उन्हनि सभिनि खे हिन मामलनि ते ज़रूरु सोचणु खपे त हे जंग हे ख़बरनि में ॿधल हिन सदी में माण्हू हिन दौर में माण्हू बि तव्हांजे मुंहं ते कारो टिको आहिनि उन्हनि ते जेके हुक्मरानी कनि था जेके अवाम खे अलाए छा बनाइण जा ख़्वाब ॾेखारीनि था सो आउं उन्हनि सभिनि खे चवंदुसि ख़ुदा मरणो तव्हांखे बि आहे क़बर में तव्हांखे वञिणो आहे ख़ुदा तव्हां खां बि पुछंदो यकीन आहे त अलाह साईं आहे त पोइ तव्हां खां पुछा ज़रूरु कंदो हज़रत उमर जेकॾहिं कुते जे उञ मरण ते ज़िमेदारी सम्झे थो पंहिंजी त पोइ ओ सिंध जा ओ नवाब शाह जा वारसो पाण खे मालिक सॾींदड़ो हे ग़रीब मुक़ामनि में ॿधा पिया अथव ख़ुदा इन्हनि जो हिसाबु तव्हांखे छॾंदो कोन को जे तव्हां में मां ॿुधो आहे त आधी राति बि हितां जा सियासतदान ज़िले जा सियासतदान जाम साहिब जे मज़ार ते अची रोंदा आहिनि पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठणु उन्हनि खे चओ उन्हनि खे गुज़ारिश आहे त जाम साहिब जे मक़बरे ते त अचो था मज़ार ते त अचो था हिन मुक़ामनि में अचो हिननि ग़रीबनि खां माफ़ी वठो जिन जे इन्हनि अज़ियत भरी ज़िंदगी जा ज़िम्मेदार तव्हां आहियो हे अॼोके दौर में जितां हर माण्हू टैक्स भरे थो तव्हां असांखां साहनि जो बि टैक्स वठो था त हिननि ज़िंदगियुनि खे बचायो हिन लाइ कुझु कयो मूंखे यकीन आहे न कंदव ख़ुदा असां अवाम कुझु कोन थो करे अवाम चरी आहे नलके नूली सोलर प्लेट ते चरियो करे छॾियो अथव इनकम सपोर्ट जे प्रोग्राम ते हुनखे बेवकूफ़ करे छॾियो अथव असांजा नंढ नियाणियूं रोडनि ते कढी छॾिया अथव पर असां त चुप थी वेंदासीं ग़रीब अवाम तव्हां कूड़ा कसम खणी ठगियूं करे सभु कुझु करे सघो था पर ख़ुदा सभु कुझु सम्झे थो ख़ुदा ज़रूरु ॾिसे पियो ऐं हे जेके सॼे मुक़ामनि में ॿधा पिया आहिनि माण्हू उन्हनि जो ज़रूरु तदारुक ख़ुदा कंदो अलाह तव्हांखे ख़ुशि करे उन्हनि खे त ठुप ख़ुशि न करे जिन वटि इक़्तिदार आहे जिन वटि हैसियत आहे जिन वटि ताक़त आहे ऐं घर सुता पिया आहिनि ऐं उन्हनि लाइ त हिकु हिकु गिरह हराम थो सम्झां ऐं उनखे इन जो ज़िम्मेदार थो सम्झां ख़ुदा माफ़ी करे ॾींदो तव्हांखे असां त घटि में घटि शऊर वारो तव्हांखे माफ़ु करे कोन थो सघे ऐं यकीन ख़ुदा बि माफ़ु कोन कंदो तव्हां खां हिसाबु वठंदो तव्हां खां हिसाबु त वठे पियो तव्हां त खाइण पीअण लाइ हला कयो ऐं ख़ुदा तव्हांखे छॾींदो कोन बसि दोस्तो हाणे मां ॻाल्हाए त सिर्फ़ु ॿिनि ताईं पहुतो आहियां सॼो मुक़ाम भरियो पियो आहे उन्हनि माण्हुनि सां हेॾियूं खुलियूं संगरूं उन्हनि ते ताला हे दरगाह साम्हूं आहे दरगाह जे पासे में उहे माण्हू ग़रीब पंहिंजो जेके जहालत चऊं उन्हनि छा चऊं उन्हनि त बेवसी जे आलम में पंहिंजनि खे त खणी छॾियो आहे पर हाणे इहो इक़्तिदार धणी जाम साहिब जा जेके टाउन जा चेयरमैन आहिनि सियासी समाजी हैसियतूं रखंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे किरदार ते ज़रूरु आङुर खजे थी ऐं कंहिं जा तव्हांखे ॾेखारियां सॼो मुक़ाम भरियो पियो आहे चरियुनि सां बसि ख़ुदा खे मञो ख़ुदा खां डिॼो अवाम खे चरियो करे सघो था ख़ुदा खे चरियो नथा करे सघो तव्हांजी महिरबानी